एक तरफ गर्मी उरूज पर, दूसरी जानिब बिजली की गैर एलानिया 16-16 घंटे लोड शेडिंग और ट्रिपिंग भी मुसलसल जारी। शहरियों की इलेक्ट्रिक चीज़ों का जलना मामूल बन गया, जबकि एसडीओ वापडा की मनमानी का भी कोई जिम्मेदार नोटिस लेने को तैयार नहीं है। साईं सॼो इंतिज़ामिया जो आहे न चकर, ही प्यारो पाकिस्तान आहे, हिन में इदारा हुननि पाण हथ वठी तबाह कया आहिनि। ऐं बिजली जो त एॾो इशू आहे, जीअं गर्मी वधे थी बिजली जी ख़ासि करे जेका माण्हू खे ज़रूरत थी पए त उहा ऊन्हारे जी थी पए, छो जो हद खां वधीक हिते गर्मी आहे। हिते बिजली खां सवाइ जीयापो नामुमकिन आहे, पर इंसान वीचारा अलाए कीअं था जीअनि। ऐं बिजली बिल्कुलु माना जीअं 24 कलाकनि मां के 10 कलाक हले थी त 14 कलाक ग़ाइबु आहे पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। ऐं उनखां अलावा बिजली न हुजण सां बर्फ़ नथी अचे, जंहिंजे करे शहरी परेशान आहिनि ऐं तमामु माण्हू ज़ुल्म जे हिन में अची थो वञे। ऐं सॼो वहिंवार कारोबार मथां ईद आहे, दर्ज़ी वग़ैरह सॼो बिजली ते सिस्टम आहे, उन सभिनी वीचारनि सां वेधन लॻी पई आहे। ऐं बिजली हथरादू तरीक़े सां हिननि जेका बिजली जी चोरी था कराइनि, उनजे करे लोड शेडिंग करे पंहिंजो कमु सिधो था कनि, ऐं जेके बिल प्यारींदड़ आहिनि आज़ार में ई उहे आहिनि। जबकि दूसरी जानिब एक और अजाब जो शहरियों ने अपना मुकद्दर मान लिया है, और वो है बिजली के डिडक्शन शुदा बिलों का बोझ, जो अलग से शहरी बर्दाश्त करने पर मजबूर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।